نحمده ونصلي ونسلم على رسوله الكريم وعلى آله وأصحابه أجمعين. أما بعد، فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولقد أريناه آياتنا كلها، ऐं तहक़ीक़ ॾेखारियूं असां उनखे पंहिंजूं आयतूं समूरियूं, यानी फ़िरौन खे असां समूरियूं आयतूं पंहिंजूं ॾेखारियूं। फ़कज़्ज़ब व अबा, पोइ कूड़ो सम्झाईं ऐं इनकार कयईं। हिकु त उन्हनि आयतुनि खे कूड़ो सम्झईं, उन्हनि खे जादू चयईं, ऐं ॿियो हक़ जे क़बूल करण खां इनकार बि कयईं। क़ाल अजिअतना लितुख़रिजना मिन अर्दिना बिसिहरिक या मूसा, चयईं छा तूं आहीं असां वटि? हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे फ़िरौन चवणु लॻो, छा तूं आहीं असां वटि त जीअं कढीं तूं असांखे असांजे ज़मीन मां पंहिंजे जादू सां। ऐं मूसा, हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चवणु लॻो त तूं इन जे लाइ आयो आहीं त जीअं पंहिंजे जादू जे ज़ोर ते असांखे असांजे ज़मीन मां ॿाहिरि कढीं। फलनअतियन्नक बिसिहरिन मिस्लिह, पोइ ज़रूरु असां आणींदासूं तो वटि जादू इन जे मिसल, माना जहिड़ो तो जादू आंदो आहे असां बि अहिड़ो ई जादू तो वटि आणींदासूं। फजअल बैनना व बैनक मौइदा, पोइ कर असांजे विच में ऐं पंहिंजे विच में हिकु वाइदो मुक़ररु कर वाइदो। ला नुख़लिफ़ुहु नहनु वला अंत, न ख़िलाफ़ वर्ज़ी कंदासूं असां उनजी ऐं न तूं बि उनजी ख़िलाफ़ वर्ज़ी न कंदे, असां बि न कंदासूं, असीं न फिरंदासूं तूं बि न फिरंदे। वाइदो मुक़ररु कर मकानन सुवा, बराबरि जाइ ते, बराबरि जाइ हुजे उते गॾु था थियूं। क़ाल मौइदुकुम यौम ज़ीना, चयईं हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो तव्हांजो वाइदो मेले जो ॾींहुं आहे, जंहिं ॾींहं ते फ़िरौन ॿारनि जो मेलो हो, उन्हनि जे ईद जो ॾींहुं हो, ऐं उन ॾींहुं सींगार वग़ैरह करे ॿाहिरि निकिरंदा, तंहिंजे करे क़ुर उनखे यौम ज़ीना सॾियो। त मूसा अलैहिस्सलाम फरमायो जेको यौम ज़ीना आहे सींगार वारो ॾींहुं, मेले वारो ॾींहुं, उन ॾींहं ते व अन युहशर अन्नासु दुहा, ऐं त गॾु कया वञनि माण्हू चाश्त जे वक़्तु, नेरनि जे वक़्तु, चाश्त जे वक़्तु, ॾींहुं चढ़े माण्हुनि खे गॾु कयो वञे, तव्हां बि अचो असां बि ईंदासूं। हुते इब्न अब्बास फरमायो आशूरे जो ॾींहुं हो, 10 मुहर्रम हो, ऐं इत्तिफ़ाक़ सां उन साल छंछर जो ॾींहुं 10 मुहर्रम पे थियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम इहो ॾींहुं मुक़ररु इन लाइ कयो उन जाइ ते माण्हू गॾु थींदा आहिनि उन ॾींहं ते, ऐं चूंकि उन्हनि जे ईद जो ॾींहुं, मेले जो ॾींहुं हो, आसे पासे जा माण्हू घणा थींदा। हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो त जंहिंमें इज्तिमा वॾो हुजे, माण्हू घणा हुजनि, त जीअं हक़ ज़ाहिर थी वञे ऐं बातिल मिटिजी वञे, माण्हुनि जे अॻियां ॻाल्हि वाज़िह ऐं ज़ाहिर थिए त हक़ छा थींदो आहे। फ़तवल्ला फ़िरौन फ़जमा कैदह, पोइ मोटियो फ़िरौन, पोइ गॾु कयईं पंहिंजी साज़िश खे। फ़िरौन वापसि थियो इहा ॻाल्हि ॿुधी करे, ऐं साज़िश पंहिंजी गॾु कयईं, माना जादूगर वग़ैरह जेके हा उन्हनि जे गॾु करण जे पुठियां लॻी वियो। सुम अता, पोइ आयो मुक़ररु ॾींहं ते। क़ाल लहुम मूसा वैलकुम,
फरमायो उन्हनि खे हज़रत मूसा अलैहिस्सलाम तव्हांजे लाइ वयल आहे ला तफ़्तरू अलल्लाहि कज़िबा, न मढ़ियो अलाह जे मथां कूड़, अलाह ते कूड़ न ॿधो, कूड़ न मढ़ियो। ऐं फयुस्हितकुम बिअज़ाब, पोइ हलाक कंदो तव्हांखे अज़ाब सां। अलाह ते कूड़ न हणो, कूड़ न ॿधो, अलाह सां कंहिंखे शरीक न कयो, न त वरी पोइ तव्हांखे अलाह अज़ाब सां हलाक करे छॾींदो। वक़द ख़ाब मन इफ़्तरा, ऐं तहक़ीक़ नामुराद थियो, नाकाम थियो उहो जंहिं कूड़ ॿधो, जंहिं बि कूड़ ॿधो, कूड़ हंयो, उहे माण्हू नाकाम थियनि था। फ़तनाज़उ अमरहुम, पोइ इख़्तिलाफ़ कयऊं पंहिंजे मामले में, बैनहुम, पंहिंजे विच में। उहे जेके हुया फ़िरौन जे पासे वारा ऐं जादूगर, उहे पाण में हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ करणु लॻा। हिकिड़नि चयो यार जादूगर आहे असां वांगुरु, ॿियनि चयो न हे जादूगर कोन्हे, हे ॻाल्हियूं जादूगरीअ जी कोन थियूं लॻनि, हे ॿुधाए थो त अलाह ते कूड़ न हणो। वसरुन नजवा, ऐं लिकायऊं, लिकी करे सलाह कयऊं, पाण में पासे ते थी ऐं सुसपुस करणु शुरू करे ॾिनऊं, पाण में सलाह करणु शुरू करे ॾिनऊं। कालू इन हाज़ान लसाहिरान, चयऊं बेशक ही ॿ जादूगर आहिनि, युरीदान अन युख़्रिजाकुम मिन अर्दिकुम, इहे ॿई इरादो कनि था ही त कढनि तव्हांखे तव्हांजे ज़मीन मां, बेसिहरिहिमा, पंहिंजे जादूअ जे ज़ोर ते। हे ॿई जादूगर आया आहिनि ऐं तव्हांखे पंहिंजे ज़मीन मां कढण था चाहिनि। यज़हबा बितरीक़तिकुमुल मुस्ला, ऐं खणी वञनि तव्हांजो सुठो तरीक़ो, तव्हांजो भलो सुठो तरीक़ो खणणु चाहिनि था, तव्हांखे तव्हांजी ज़मीन खां कढणु चाहिनि था, सो लिहाज़ा ही जादूगर आहिनि। इहे पाण में ॻाल्हियूं इस्लाहूं करणु लॻा। फ़अजमिउ कैदकुम, पोइ तव्हां पको कयो पंहिंजी साज़िश खे, जेको जादूगरी वारी साज़िश आहे उनखे पको कयो। सुम्मा तू सफ़ा, पोइ अचो सफ़ ॿधी करे, पंहिंजो साज़िश खे पको करे वठो ऐं पोइ सफ़ ॿधी अचो। वक़द अफ़लहल यौम मन इस्तअला, ऐं तहक़ीक़ कामयाबु थियो अॼु ॾींहुं उहो जेको ग़ालिब थियो, ऐं जेको ग़ालिब थींदो उहो ई कामयाबु थींदो। लिहाज़ा तव्हां पंहिंजो पूरे तयारीअ सां लहो। उनखां बाद में उहो तयारी करे ऐं मैदान ते आया। हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां उन्हनि जी जेका गुफ़्तगू थी, उहा अॻियनि आयतुनि में अलाह ताला इरशाद फरमाई, वाखिरु दाअवाना अनिल हम्दुलिल्लाह।